वन सरूह जेकॾहिं रसूलुल्लाह सां ताल्लुक जी दावा कयो था त पोइ रसूलुल्लाह जी मदद कयो। ऐं पोइ मदद में बि ॿ शोबा आहिनि, ॿ जुज़ आहिनि। हिकिड़ो दावत दीन, दीन जी दावत आम कयो, जंहिंमें शोबे तबलीग बि आहे, शोबे दरसो तदरीस बि आहे, दरसे क़ुरान, मुख़्तलिफ़ शोबा आहिनि। दावत दीन ऐं इन दावत दीन में अव्हां खे कमाल जी ॻाल्हि ॿुधायां, 10 सहाबिन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगीअ में जीअरे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। अशरे मुबशरा, उन अशरे मुबशरा 10 सहाबिन मां 7 सहाबी जिनके जीअरे जन्नत जी ख़ुशख़बरी मिली, उहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी दावत इस्लाम क़बूल करे आया। हज़रत अबू बकर जी दावत इस्लाम क़बूल कयो 7 ॼणनि। हिकिड़ो जुज़ नसरू मां मुराद दावत दीन आहे, दरसे क़ुरान, दरसो तदरीस, हदीस जी तालीम, क़ुरान जी तालीम, अकायद जी तालीम, इबादत जी तालीम, तसव्वुफ, ज़िक्र, अज़कार, खानकाहूं, दावत तबलीग, सब शोबा दावत दीन में था अचनि। ऐं ॿियो नसरूह मां मुराद दीन खे बतौर निज़ाम जे नाफ़िज़ करण, इहो अमली कम आहे नसरूह। ऐं जेको अमली कम हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान साईं, हज़रत अली साईं, हज़रत हसन साईं, हज़रत अमीर मुआविया साईं करे ॾेखारियो। मां हमेशह चयो अथमि ऐं हाणे वरी लफ़्ज़ दोहरायां थो, अॼु गौर करण ऐं फ़िक्र करण जी ज़रूरत आहे त इस्लाम कमज़ोर छो आहे ऐं मुसलमान ज़लील ऐं ख़्वार छो आहे। अॼु असां मुसलमान बहैसियत मुसलमान जे ज़लील ऐं ख़्वार छो आहियूं ऐं अॼु इस्लाम कमज़ोर छो आहे। फ़लस्तीन में लखनि मुसलमाननि जो खून बही वियो, लेकिन अॼु जे मुसलमान हुक्मरान जे कन ते जुअं बि कोन थी रही। ऐं अॼु उहे ट्रंप जे फ़लस्तीन अमन मुआहिदे में वञी हिस्सो था बणजनि, जंहिं ट्रंप ऐं इसराइल जे हथनि ते अॼु बि फ़लस्तीन जे 40 अलाए 4 लख खां वधीक मासूम रुगो बच्चनि जो खून वहे थो पए। माना तव्हां इहो अमन मुआहिदो कयो फ़लस्तीन जो, माना हाणे पाकिस्तान इस्लामी जमहूरिया पाकिस्तान असांजो वज़ीर आज़म उन टेबल ते, जंहिं टेबल ते ट्रंप बि हूंदो, ॿियनि मुल्कनि जा हुक्मरान बि हूंदा, ऐं उन ई टेबल ते इसराइल जो वज़ीर आज़म बि हूंदो, ऐं उन इसराइल जे वज़ीर आज़म सां नेतन्याहू सां पाकिस्तान जो वज़ीर आज़म बि अमन जी ॻाल्हि कंदो। शर्म मगर इनको नहीं आ रही। बतौर निज़ाम अचे खुलफाए राशिदीन रसूलुल्लाह जे दीन के नाफ़िज़ करे ॾेखारियो। ऐं मां हमेशह चयो अथमि, अॼु वरी दोहरायां थो त मुसलमान ज़लील इन जे करे आहे ऐं इस्लाम कमज़ोर इन जे करे आहे जो असां मुआमिलात दुनियादारनि जे हवाले कया, इक़्तिदार, इख्तियार, हुकूमत दुनियादारनि जे हवाले कई, दीन मौलवियुनि जे हवाले कई। जेसी ताईं इमामत ऐं क़यादत नबीअ जे वारिसनि जे हवाले ही, तेसी ताईं इस्लाम भी तरक्की कई, अल्लाह मुसलमाननि खे भी इज्जत ॾी। 22 लख मुरबा मील जो हुक्मरान हज़रत उमर फारूक, 44 लख मुरबा मील जो हुक्मरान हज़रत उस्मान गनी, नबीअ जो मुसल्लो कौन चढ़ियो उन ई मस्जिद नबवी में, जाते पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामत जा फराइज़ सरंजाम ॾींदा हा, उम्मत जी इमामत कंदा हा, उते ई वक्त जो खलीफा हुक्मरान नबीअ जे मुसल्ले ते भी करे, नबीअ जे उम्मत जी इमामत भी करे थो, नबीअ जे उम्मत जी क़यादत भी करे थो, ऐं इस्लाम तरक्की भी करे थो। सोलिया तनकीद हज़रत अमीर मुआविया साईं ते, जेको घर का रुठल उथे तो वो हज़रत अमीर मुआविया ते बकवास ऐं गुफ्तगू पियो करे। 63 लख मुरबा मील जो हुक्मरान हज़रत अमीर मुआविया, ऐं उहा 3 लख मुरबा मील जी हुकूमत अमन ऐं सुकून ऐं शांति जो महवर मरकज़।